बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बैत है महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में। महबूब खुदा असां सभिनि जो अखियुनि ठार नबी आहे। महबूब खुदा असां जो सभिनि जो अखियुनि जो ठार नबी आहे। मुहम्मद रसूलुल्लाह असां उम्मतनि जो मनठार नबी आहे। तारीकी में बणियो रोशनी जो मीनार नबी आहे। वसीलो बेवसीलनि जो आधार नबी आहे। असां गुनहगारनि अबो जन जो शिफ़ादार नबी आहे। जंहिंजो को बि न तव्हांजो मददगार नबी आहे। बेवहन यतीमनि जो गमटार नबी आहे। सवा लख पैगंबरनि सदो पगदार नबी आहे। अशरफुल अंबिया अल्लाह जो इसरार नबी आहे। गुमराहीअ में जे घर कहातनि लाइ दिलदार नबी आहे। किनाहूं को जाहूं सखादार नबी आहे। गुनाहनि में गतल हूं सभिनि जो मुख़्तार नबी आहे। खुदा जी खुदाईअ जो मुस्तफ़ा महदार नबी आहे। खुदा जी खुदाईअ जो मुस्तफ़ा महदार नबी आहे। चैन यारनि जो अॻवान ही सरशार नबी आहे। महबूब मुस्तफ़ा असां सभिनि जो अखियुनि ठार नबी आहे। हसन ऐं हुसैन जो ही प्यार नबी आहे। आमिना अमा आमिना जो लाल मालिक दो जहां जो इकरार नबी आहे। मेराज ते बि मालिक खे माणियो, मेराज ते बि मालिक खां माणियो मान निर्वार नबी आहे। सभिनि गमज़दनि जा लाथा गमटार नबी आहे। अणगणिया एहसान कया असां ते एहसानदार नबी आहे। गुण आहिनि गणण खां धार गणदार नबी आहे। गुण आहिनि गणण खां धार गुणदार नबी आहे। खुदाया मेट मंदियूं राज़ जूं वाहरदार नबी आहे। चिंजणीअ ते कर कुर्ब परवरदिगार नबी आहे। महबूब खुदा असां सभिनि जो अखियुनि ठार नबी आहे। मुहम्मद रसूलुल्लाह असां उम्मतनि जो मनठार नबी आहे। दिलदार नबी आहे। आधार नबी आहे। शिफ़ादार नबी आहे।